Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सच्ची थी चुआ मुंह की ना घड़ो नथो खजे ओ त खणा है ओ मुझी कूंजड़ी कूंज तुझो हुक्म खपे ई त हिकड़ो दिलड़ो आ नंढड़ो दिलो ई राणो खान तुझो हुक्म 1000 भेरा मञण ला तैयार आ ई दिलो छा जो त तो खे भी खणी हला दिले समेत गाल्हे त तू जो मुखे ॾाढी थी वणे रुगो गालियो बस मुझो गालियो थी वणे ओ कूंजा आऊं तोखे कोन थो वणा ए साहब मुख तू कूड़े केस में तो फासाई या गाल चंगी कीने बंद करिया पंजी बक बक तू मुजरिम आहीं ए साहब केड़ो डो कयो है सुनाए मुख सुनाए छोकरी खुदकुशी कई उन्हीं जो कारण सिर्फ तू आहीं ए साहब ये तो सरासर गांसा भी है छोकरी इन शादी में राजी न हुई ता उनसा जबरदस्ती शादी करन पे चाहिए ए साहब ये सब कूड़ा है सब ओ तो मुख जीए मंज जायूं दींदी तो वट इन जो केड़ो सबूत आ ओ तो तू मौजी दिल कना पूछी द साहब हल हल एड़ी बेमकसद गल न कर चुप करे वे ए साहब मुते जुल्म पियो थे और चुप किए तो करे सका बुरा चनसर खान सा ताउन करत जान छुटी विंदई ओ तो मो मिस्कीन जी बनी फबाइण लाइ तो करे साहब वाह जमीना मुए मारा कीन लींदुस त पोए याद रख जेल में सड़ी खाक थी विंदे अज डॉक्टर के त घुराएज अज वरी बोडार पई अचे में हेको त तुंजी ने बोडार मां अची फथायूं आको जानी थी करया का मो वरी करे चोयो त तू जानी थी करे तो जी न टोक वारे चूण मां थी समझा हाणे गोरियो थोरो घणो मजाक में कीन थी सही डॉक्टर किसी को मोकल जा हाओ मोजी मोमल हाओ ओ बुरा बुरा ओए इहो जुड़ियो वरी कुदाड़े ला पियो सॾे अलाए मां आ जुड़िया अच माई जानुल मुखे ॾिसी तोखे अजब त लॻो हूंदो पर आऊं तव्हांजे फ़ाइदे लाइ आयो आहियां कहिड़ो फ़ाइदो ॻाल्हि सुणाए मुजेरीअ जो चवण आहे त बनी जा कागर ॾियो त मां भूरो छॾाए ॾियां तू असांजो माण्हू थी असां ते रहम खाई आयो आहीं हाउ न ईअं जो ईअं तोखे हिम्मत कीअं थी जो तू असांजे घर में आयो आहीं बे त तुंहिंजी ख़बर थी वठां माई जानुल पंहिंजी छोकिरी खे सम्झाए आऊं त मुजेरी जो न्यापो खणी आयो आहियां पहिरां त तोखे आऊं थी सम्झायां तुंहिंजे मुजेरी खे बनी थी खपे न ॾिस सुखा मूं ते हथ न खणजांइ इहो तोखे ॾुखियो पवंदो मुआ जुड़िया तू असांजो पंहिंजो थी करे मुजेरी जा न्यापा हिते खणी थो अची बे त तोखे ठाहियां थी मूंखे छो थी मारी तूं ओ अम्मा सुखा घोरो छॾ तव्हां सां त चङाई करण आहे कोन छॾे आ तुंहिंजी ठाहियां सा ये तो खां थींदे धार ये खिलंदे यार ये लुढ़क लड़ी प्याउलार करे ये तो खां थींदे धार ये खिलंदे यार
लुढ़क लड़ी प्याओ लार करे ये तो कान ये सेठे ये तू के मलाए ये तो के फकीर तावीज कोन लिखी नो का गुरुड़ा तावीज तो लिखी नहीं पर ये परवरी कुजाड़ो जित व्याह वाला पढ़ाई तो करे ना उन जे घरे मिठाई जो खोखो ऐं सच्चे के जो शेर ॾियणो तो पवे ये इन में केड़ी वडी गाल है अरे तो जे घरा त की न तो वने ये तो सेठ घोरियो ये आऊं हरिया बिरिया कीने पे जावा ये तू खर्च करे ये जे खर्च कींदे तो उन में भलो तोहजो है भलो तो मोहजो थींदो पर तेसा ही मोहरा कम त लही विंदा न कम में जागणी हथ कढ ए उन में मोह जो कुजाड़ो नहीं ये तो की न तो कढा ये तो पो हरिया भरिया रोई कुजाड़े ला तो अरे रुआ की न तो मेरे गाल पियो करया ये तो पो गिन्नी जो सच्चो गयो मिठाई इन मंजी बीब गाल कई आएस ये और ही केड़ी ये सामान मुख पिंड के कीने ॾियणो ये तो पोए अरे चलिया ये जे ता मोकरू है ये तो बेली मोह कना कीने में जाबो ए या तो के पहले ही तो सुनाया अरे बेरे गुरुड़ा ये अड़ी मकर अरे तू कना बियो केरवी दो कमला ये जे मुख खर्ची दींदे ये तो विदुस अरे गुरुड़ा 10 रुपया दी दो मैं बस ना ए बेली सेठ तो अजी लत्त गरी थी पई ए नत्त की न वणा या गरी लत 10 रुपये जे करे दिया तुझी लाचारी तोके कीने ए सेठ ए जे मुख टोकी दो त आऊं की न थो वणा अरे गुलूड़ा आओ तो सा मेरे भूख भूख करया तो जी खाओ तो सपा गंढ में बंधी पई है मोए कना विहाव जो पुछणो है कंहिंजो विहाव मुजेरी ए नमूए रमूड़े पिंड जो ए तो किम चयो तो विहाव लाए मरे पियो हाओ मुजेरी ई त आहे माटी मुखी तिना केड़ी खबर मिना सजी खबर है ओए की तो कहे पटेल ए माटी जानरो दीकरो भूरे री बात तो करी होए माटी उए बेचारे ना फसायो परो ए जुल्म करियो है मुजेरी पटेल होए माटी उए से जुल्म थो होयो ओ बेचारो तुरुम में पियो है ए निभागे तो पटेल घर उजाड़िया है तिना केड़ी खबर मिना सजी खबर है मोएरो कंध को झुरे कडान कडान कीता देसे रो होए माटी होए या ता आए सदाई सारी की कीन हले माटी तिना केड़ी खबर मिना सजी खबर है हो गुजारो मुजेरी चानुल केड़ी वंदी दिनी छडाणो आए से छोरो कना मुजेरी चुईए त मुख थोड़ो सोचण दियो हां चोय बोत पग ते अची विंदी ऊ त मुख खबर कीने आऊं समझीस उन जी गाल के
हाण ई बनी पाण खे जुड़ंदी। अलाए जे मुझेरी सूबेदार खे चुआ तो छोरे भूरे खे चालान म करे, न त वरी छॾाइणो अंजो थी पवंदो। मर्जी वारो आई मुझेरी, जीअं तोखे वणे तीअं कर। सजी जमार में अॼु वञी ख़ासी ख़बर सुणाई जी असुल ॻाल्हि थी खुले इन निभागे मां अर्जी वेंदुसि। ई मिण मिण मकर वॾे सरा ॻाल्हाए उजाड़ो त चुई। मुझे आऊं त इहो चवां थो त मो रमूड़ो अलाए किथे आहे। ए चङो जो ज़ात ॼारी मोए कना विहांव जो पुछणो आहे। कंहिंजो विहांव मुझेरी? ए नमूए रमूड़े पिंड जो। ए तो किम चयो त विहांव लाइ मरे पियो? हाओ मुझेरी ईअं त आहे। मोए खे कोठे अच त पुछांसि कंहिंजे घरे तो विहांव करे त पाण उते घुर कयूं। हाँ मुझेरी आओ यार तू पूछे अचांसि। हाओ तन्ने सरकार चंगाई। ए गुलूड़ा ई सच्चे गिह जो शेर मिठाई जो डब्बो हाणे तुझे हवाले है। ये वाह जी ईद थी वई। अरे गुजारो जी ए चवां तो त यार वारो तावीज़ ए मन चङो असर करे ॾेखारे। हाओ बेली आओ बे ये दुआ तो घुरा। ए यार वञा के थोड़ी देर कना पो वञा? अरे सामान तो तैयार पियो है यार ही हलियो। अरे खैर जे कम में अवेर कीन कबी है। ए हाओ हाओ ए ये त है। अरे पर गुलूड़ा सामान ॾियण वक्त मिस्रीअ खे गुजारो चवंदे। ए ई चवंदुसि त सेठ मोले ख़ैरात कई है। सच्चो इहो जेको मिस्री है न मिस्री इहो ख़ैरात जे लाइ त माको पटियो वेठो आहे। हाणे वञ सिधो वर्ज। ए वञा तो ए थोरो साई पटिया तो जी मर्ज़ी। बाबा तू जेसी ताईं भुंगरी जी पचड़ न छॾींदे न तेसी ताईं तबियत ठीक न थींदई। निकरा तू फिकर मकर हूं ठीक आहे। मैंने की कोने ते बाबा एतिरो त मां बि सम्झां थो त तुंहिंजी तबियत ठीक न आहे। मां जे दिल में ये आस आहे कि तांजे मौत ते हूं मोड़ देखा पछे भले में ना मौत आए। बाबा वो सब कुछ थी वेंदो पर तू न तंबाक के छॾे करे टाइम ते दवा वठ। होए निकरा होए। सारंग तू परेशान न थी चाचा ठीक थी वेंदो। सुखा बाबा जेस ताईं भुंगरी न छॾींदो न तेस ताईं तबियत भी ठीक न थींदी। सारंग मूंखे देर पई थिए मां हाणे हलां थी। भूरल तुंहिंजी उदासी मूंखां बर्दाश्त नथी थी सघे। तोखे मुंहिंजो एॾो फिक्र गुजारियल आहे। जे माण्हू सां रूह जो रिश्तो जुड़ंदो आहे तॾहिं ईअं ई थींदो आहे भूरल। इन जो मतिलबु त असांजो पिंड में अहिड़ो रिश्तो जुड़ी वियो आहे। हा भूरल पर जे सुरही तूं ऐं मां हिके बिकना धार थी वियासीं त पोइ ईअं न चओ भूरल ऐं तो सिवा ज़िंदा न रही सघंदसि। भूरे सां मुलाक़ात करे पोइ वेंदुसि। हिकु दफ़ो चयो अथमि त भूरे सां मुलाक़ात न थींदी तूं हर भूर बहस छो थो करीं?
पूरे सां मुलाकात करण इन राणे खान जे लाइ को मसलो ही ना है। राणा खान बेखबर यार किए चढ़ते हो? रूबरू थाने ते कोन ईंदो आहे, पूरे सां मुलाकात करण जे लाइ आयो आहे। राणा खान वो खूनी माण्हू आहे, हुन सां एतिरो जल्दी मुलाकात करण जो असांखे ऑर्डर कोन आहे। भूरो खूनी आहे या न, या तोखे भी खबर न आहे। छा मतलब? मतलब त भूरे वेचारे गरीब खून ना है कयो, इहो आहे मतलब। बाक़ी हरू भरू नोड़ीअ मो नांग उठाइण ता पुलिस जो कम आहे। थाने ते वेठो राणा खान, थोरो ख्याल सां ॻाल्हाए। सच में मिर्च हूंदा आहिनि, इहो ॾाहनि जो कोल कूड़ो न आहे। मूं सची ॻाल्हि कई, तोखे मिर्च लॻी आहे? हथ खां टपी रहियो राणा खान, थोरो सोचे सम्झी पोइ ॻाल्हाए। जमादार, इन ॻाल्हि जी हाणे पचर कोन था के, तूं सिर्फ़ मूंखे भूरे सां मिलाए बस। भूरे सां मुलाकात न थींदी राणा खान। राणा खान ही थाणो है, थाणो के वडेरे जो उताक ना है। वॾी महिरबानी जमादार, वॾी महिरबानी। जो तोखे थाणे जी अहमियत जी ख़बर त पई। तूं हाणे हितां वञी सघींदो राणा खान? ज़रूर वेंदुसि हितां थाणे मां, पर भूरे सां मुलाकात करे पोइ वेंदुसि। हिकु दफ़ो चयो अथमि त भूरे सां मुलाकात न थींदी, तूं हर भूर बेस छो थो करी? भूरे सां मुलाकात करण इन राणे खान जे लाइ को मसलो ही न आहे, छो त राणे खान जी तत्कार चङनि भलनि जा कंत झुकाए वेंदी आहे। पर राणो खान कानून खे पंहिंजे हथ में नथो खणणु चाहे। राणा खान थाने ते वेही मूंखे धमकी थो ॾी, ड्यूटी अटका जे केस में जेल हवाले थी वेंदे। अलबत जेल ठहिया ई राणे खान वारनि जे लाइ, मूं जहिड़े राणे खान जे। इहो रोब वञी रैयत ते कर, असांखे तूं टप न ॾे। जमादरड़ा, मूं सब्र खां कमु वरितो आहे, जंहिं तोखे फ़ाइदो ॾिनो आहे। राणे खान जी तत्कार चङनि भलनि जा कंध झुकाए छॾंदी आहे। इहो मुंहिंजो तो ते थोरो आहे, एहसान आहे। डॉक्टर तूं भेज ता तो तुझी खबर गिना उन ॾींहं वारी मार विसरी वञे न? हाँ? अड़े ही ने भागो मारींदो, भजा न त कम लही वेंदो। डॉक्टर छा पियो सोची? भेज 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 भेज। भागोरी हितां किथां जी कंध में पियो? हिन पासे निकरां पर किथे मारे मां विझे। ए छोरा गुलूड़ा, मुख ॾिसो तो भॼे का? न न मिस्री, ए तो खे ॾिसी कुॼाणे लाइ भॼंदुसि? अलाए जे बेली वञण लाइ भूतूं त है ई पे। ए हाणे अखियां किना बि झको थी वियो आहीं। ए ही तो घोरियो, पर हट ते केर हूंदो? तू त हित वेठो आहीं। एको छा थियो?
ए बेली वखर गिनणो आहे बिहा वजाण गयो हुअसि घोर जा 2 टे रुपया जुड़िया आहिनि। अड़े ई मो हट ते वेंदो मौज ॻाल्हि जरूर कंदो। ए हाणे तव्हां मरी वियसि ए पाऊं तो वरां त बि मजो कीने। ए गुलूड़ा सोचे कुजाड़ो तो अॼु रोकड़े से वखर गिनंदुसि। ए आऊं सोचां तो त वखर खणी सुभाणे दुकान ते वठिजे। को सेठ की न हूंदो का दुकान ते? ए हाओ हाओ सेठ सहर निकिरियो। ए हट बंद हूंदो त वञण जो ई कम कीने। ए लंघंदुसि उतां हट खुलल हूंदो त खासो न त घोरियो। ए सच्चे ज़ात आयो मिस्री जाड़ो। ए इन गस ते त लाल वारी कुत्ती वियाई है। ए मुख में जरे घट नियो हुई। ए तू इने मज्जीए वारी ओता कोड़ा हलियो वञ। ए असा राजे जा राज कुत्ते जा कुटे छड़िया। ए हेकी लाल वारी कुतरी मुख कुजाड़ो कंदी। ए मो सोचो कि तू दाढ़े न विझने तॾहिं चयुम। ए आऊं बेली हाणे हला तो मुखे इन कुतरे जो डप कीने। ये बब्बी बथम पर निभागो मचिड़ियो पट्टीअ ते। ए हाणे जे सेठ वटि निभागो पोल थो पथरा करे त मरी वियसि।